अस्सलाम वालेकुम। गुलशेर टगर तव्हां सां गॾु आहे। अॼु नज़म जी सिन्फ़ गज़ल ते कुझु बहस मुबाहिसो कंदासीं। इंटरव्यू में कुझु पुछी सघनि था। गुज़िरियल भेरे मूंखां इंटरव्यू में पुछियो वियो हो, गज़ल जे बारे में तमामु घणो बहस कयो ऐं गज़ल ऐं क़सीदे में कहिड़ो फ़र्क़ु आहे उन ते उन्हनि मूंखां गिमो वरितो हो। सो ॾिसूं था गज़ल खे। हूअं त दोस्त इलाही सम्झंदा हूंदा थी जेका आहे इन जो जवाबु सवला हूंदा। गज़ल जे हवाले सां मशहूरु सिन्फ़ आहे, पर उते जेॾी महिल हू पुछनि था त माण्हू खे इलाही ॻाल्हियूं ज़हन मां निकिरी थियूं वञनि। अचो ॾिसूं गज़ल जो पस मंज़र ऐं फ़नी हवाले सां उनजे जेको घाड़े टाइनि उहे कीअं आहिनि। गज़ल अरबी ॿोली जो लफ़्ज़ु आहे जंहिंजी लुग़वी माना आहे औरत जे हुस्न जी तारीफ़ करणु। इस्तिलाही माना में गज़ल शेरनि जे उन मजमूए खे चइबो आहे जंहिंमें महबूब जे हुस्न ऐं रानाई जी आराइश ऐं ज़ेबाइश जो ज़िक्र कयो वेंदो आहे। मौजूदा दौर में हर क़िस्म जो मज़मून गज़ल में आंदो वञे थो। महबूब जो हुस्न, इख़लाक़ी, तहज़ीबी, माशी ऐं माशराती मज़मून गज़ल जी ज़ीनत बणिजनि था। फ़नी सिटा जे लिहाज़ खां गज़ल में घटि 5 ऐं वधि में वधि 12 शेर हूंदा आहिनि। इहा ॻाल्हि हुते लाज़िमी हू पुछनि था त भाई घटि में घटि घणा बंद हूंदा आहिनि गज़ल में ऐं वधि में वधि घणा हूंदा आहिनि। मूंखां बि इन ॻाल्हि ते तमामु घणो बहस कयो आहिनि। गज़ल जे पहिरें शेर खे मुतले ऐं आख़िरी शेर खे मुक़्ते चइबो आहे। मुतले जूं ॿई मिसरूं पाण में हम काफ़िया हूंदियूं आहिनि। बाक़ी ॿियनि शेरनि जूं मिसरूं पहिरें शेर सां हम काफ़िया थींदियूं आहिनि। सिंधी गज़ल जो पहिरियों शाइर नूर मोहम्मद खस्ता हो, जेको कलोड़नि जे दौर जो शाइर आहे। गज़ल ईरान जी मिटी में ते जनमु वरितो। रोमानवी शाइरी जी हिन सिन्फ़ जो ख़ालिक़ ईरानी शाइर रोदकी हो। उनखां अॻु ईरान में रुगो क़सीदा गोई जो रवाजु हो। हाणे इहा ॻाल्हि बि हुते हू पुछी सघनि था त गज़ल जेको हो पहिरां क़सीदा सिन्फ़ जो ई हिसो हो, त क़सीदे जी सिन्फ़ मां गज़ल खे जुदा कंहिं कयो, उनजो जवाबु आहे रोदकी। त ईरान में रुगो क़सीदा गोई जो रवाजु हो ऐं रोमानवी शाइरी खे बि क़सीदे में ई जॻह ॾिनी वेंदी हुई। सिंधी शाइरी जॾहिं खां ईरानी शाइरी जो असरु क़बूलु शुरू कयो, तॾहिं खां न रुगो गज़ल जी हियत उधारी वरिताई, पर मज़मून, तशबीहूं ऐं इस्तारा बि उतां जा सिंधी शाइरी में दाख़िल थिया। उनजा अवाइली ओञाण टिखिड़ जे शाइरनि मियां छतन, नूर मोहम्मद खस्ता ऐं हाफ़िज़ आली जे कलाम में अणलिखा मिलनि था। उहो कलोड़नि जो दौरु हो। अॻिते हली सचल ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाई, ख़लीफ़े क़ासिम गदा, मीर अब्दुल हुसैन सांगी, मीर हसन अली ख़ान, मिर्ज़ा कलीज बेग बि हिन सिन्फ़ ते तिबे आज़माई कई। उनखां पोइ अलाबख्श अबोझे ऐं ख़ासि तौर ते किशन चंद बेवस गज़ल सिन्फ़ जे ईरानी फ़िरसोदा मज़मून मां जान छॾाई। निज सिंधी ॿोली, माहौल ऐं तशबीहनि खे गज़ल में आंदो। उनखां पोइ जदीद दौर में नारायण श्याम, शेख अयाज़, तनवीर अब्बासी ऐं ॿिया जेके बि आहिनि असांजा शाइर हुआ, उन्हनि जेको आहे गज़ल जहिड़ी सिन्फ़ में जंहिंमें फ़क़ति हुस्न ऐं इश्क़ जूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं, उनमें पंहिंजे धरती जा दुख, सूर, इनकलाब जूं ॻाल्हियूं ऐं माशरे जा ॿिया मौज़ू आंदा।